ईरान अमेरिका जंग जे खात्मे लाइ पाकिस्तान जी टियाकड़ी में वॾी अॻ भराई। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर, ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान, पार्लियामेंट स्पीकर बाकर कालिबाफ, परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ऐं घरू वज़ीर सिकंदर मोमनी सां मुलाक़ातुनि बाद मुख़्तसिर पर इंतहाई लाभाइतो दौरो मुकमल करे ईरान मां रवानो थी वियो। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त फील्ड मार्शल जे दौरे दौरान क़तई मुफ़ाहिमत तरफ़ हिमथाईंदड़ अॻ भराई थी आहे। ॻाल्हियुनि में अॻ भराई थी आहे। थी सघे थो त अॼु सुभाणे या ईंदड़ हफ़्ते ऐलान लाइ असां वटि कुझु हुजे। उमेद आहे त ईरान जंग जे ख़ात्मे लाइ अॼु ई मुआहिदो क़बूल करे वठे। ईंदड़ हफ़्ते ताईं ईरान तरफ़ां मुआहिदो क़बूल करण जो इम्कान आहे। ईरान जंग बाबति सुठी ख़बर लाइ पुरुमीद आहियां, अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई जो चवणु आहे त अमरीका ईरान विच में मुफ़ाहिमती यादाश्तनि ते क़तई शिकिल ॾियण ते कमु कयो पियो वञे। हुर्मुज़ लंघ बाबति ईरान, ओमान ऐं वेझनि मुल्कनि विच में इतफ़ाक़ थियणु घुरिजे। अमरीका जो को बि तालुक़ु नाहे। अमरीका ईरान अञा मुआहिदे खां तमामु घणो परे वेझो बि आहिनि। अमरीकी अख़्तियारियूं बार बार पंहिंजी पोज़ीशन तब्दील करे रहियूं आहिनि। हिकु अहम मसइलो अमरीका तरफ़ां सामूंडी धाड़ो याने नाकाबंदी आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं मोहसिन नक़वी जो दौरो मामिलो हल थियण तरफ़ इशारो आहे। अमरीका ऐं ईरान विच में टियाकड़ी लाइ हू आहिस्ते आहिस्ते हाकारी नतीजनि जे वेझो पहुता आहिनि। पाकिस्तान दुनिया खे हिकु तमामु वॾे बहरान खां बचाए रहियो आहे। पाकिस्तान जूं कोशिशूं कामयाब थींदियूं। जंग सबबि मईशियत ते ख़राब असर पिया आहिनि। बहालीअ जो अमल न रुॻो बंदि थियो आहे पर रिवर्स बि थी वियो आहे। जेकॾहिं अमुन क़ाइमु थींदो त तमामु वॾी सवलाई थींदी। क़तरी अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप विच में फ़ोन ते राब्तो, ख़िते जी सूरतहाल ऐं टियाकड़ जी कोशिशुनि ते ॻाल्हियूं। क़तरी शाही तर्जुमान जो चवणु आहे त क़तर जे अमीर अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां फ़ोन ते राब्तो करे ईरान ऐं अमरीका विच में जंग जे ख़ात्मे ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी हांगझो में चीनी कम्युनिस्ट पार्टीअ जे पार्टी सेक्रेटरी मिस्टर वांग हाओ सां मुलाक़ात। केतिरनि ई मुआहिदनि ते सहियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ ज़िंजियांग सूबे जे तरक़ियाती मनसूबनि चीनी सदर शी जिनपिंग जे दौरे अंदेश क़यादत जी तारीफ़। संदसि चवणु आहे त ज़िंजियांग जे तरक़ी हिकु ज़िंदा मिसाल आहे त माहौलियाती हिफ़ाज़त, सब्ज़ तरक़ी ऐं आला मयार जे मुआशी वाध खे कहिड़े नमूने हिक ॿिए जे मददगार अंदाज़ में अॻिते वधाए सघिजे थो। पाकिस्तान ज़िंजियांग सूबे सां डिजिटल मईशियत, ई कामर्स, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, टेली कम्युनिकेशन, ज़राअत, जदीद सनत ऐं महारतुनि जी तरक़ीअ जे शोबे में सहकार खे हथी ॾियण खे अहमियत ॾिए थो। सूबाई सतह ते सहकार पाकिस्तान ऐं चीन जे लाॻापनि जो हिकु अहम थंभु आहे। सनती सहकार, ज़रई जिदत, टेक्नोलॉजी जी भाईवारी ऐं शयूं ॿाहिरि मोकिलण ते ॿधल तरक़ी ज़रिए CPEC-2 खे अॻिते वधाइण में अहम किरदारु अदा करे सघे थो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सोशल मीडिया ते मंशियात इस्तेमालु कंदड़ बाबति लिस्टनि खे जाली करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त अनमोल उर्फ़ पिंकी मुआशिरे में ज़हर पखिड़ण जी कोशिशि कई। सोशल मीडिया ते मंशियात इस्तेमालु कंदड़नि बाबति लिस्टियूं जाली आहिनि। सिंध पुलिस मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ क्रैक डाउन करे रही आहे। जल्द सूबे मां मंशियात जो ख़ात्मो आंदो वेंदो। सिंध जो मुक़ाबिलो कंहिं ॿिए सूबे न पर आलमी सतह ते आहे। थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा कई पई वञे। सिंध में दुनिया जो सभ खां वॾो रिहाइशी मनसूबो शुरू कयो वियो आहे। बरसाती बोर्ड मुतासिर 21 लख माण्हुनि खे मुफ़्त घर ठाराए ॾिना पिया वञनि। सिंध में मुफ़्त साइबर नाइफ ऑपरेशन कयो वेंदो आहे। दुनिया में वाहिद मुल्क पाकिस्तान आहे जिते मुफ़्त स्कूटीज़ फराहम कई पई वञनि। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में तारीख़ी मनसूबे शाहराह भुट्टो जो इफ़्तिताह कयो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण तरफ़ां हैदराबाद में मुफ़्त स्कूटीज़ विरहाई।
रण की दरबार जे रूहानी पेशवा संत सादराम जे लाडाणे खां पोइ संदसि जाननशीनी ते इख़्तिलाफ़। राजा राम उर्फ विक्रम लाल सादराम जे पुट रोहित कुमार खे पग ॿधाइण जी मुखालफ़त करे छॾी। इख़्तिलाफ़नि सबबि पग वारी रस्म 13 ॾींहनि लाइ मुलतवी। कानपुर जे कचे वारे इलाइक़े मां पेशावर वासी नींगरी हुरैन पठान बाज़ियाब। शिकारपुर पुलिस जो चवणु आहे त कोट शाहू जे इलाइक़े में ऑपरेशन दौरान मुगवी नींगरी हुरैन पठान खे बाज़ियाब करायो वियो आहे। 2 ॾींहनि जे ऑपरेशन दौरान हिकु ॾोहारी मारिजी वियो जॾहिं त 11 ज़ख़्मी थिया आहिनि। बलोचिस्तान मां अगवा थियल नौशेरे फिरोज़ वासी अॻूणो एक्साइज़ ऑफिसर सईद मेमन बाज़ियाब न थी सघियो। संदसि घर में सोग जी सूरतहाल बरक़रार। वारसनि जो चवणु आहे त सईद मेमन जी बाज़ियाबी लाइ बलोचिस्तान जी कॉन्फ्रेंस धुरिन सां पिणु राब्ता कया विया आहिनि पर मोट न मिली आहे। सिंध ऐं बलोचिस्तान हुकूमत खे मुखीअ जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं तेज़ करणु घुरिजनि। मीरपुर माथेलो भरिसां ज़मीन जी मालिकी तां सोटरनि में झेड़ो। हिकु ॼणो क़तल, 9 ज़ख़्मी। समेजा बिरादरीअ में झेड़े दौरान लठियूं लॻण सबबि अकबर समेजो क़तल। धुरिन में झिकंदा। खैरपुर भरिसां नौजवान गलो कपे बेदर्जे सां क़तल। ए सेक्शन थाणे जी हद में हथियारबंदनि मोहम्मद रमज़ान फुल पोटरो खे क़तल करे छॾियो। अंबनि जे बाग़ मां लाश। नौशेरे फिरोज़ में झेड़े दौरान क़तल थियल नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश एसएसपी ऑफिस जे गेट अॻियां रखी धरणो। डीएसपी तरफ़ां इंसाफ़ जी ख़ातिरी करण ते एहतिजाज ख़त्म करण जो ऐलान। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त मोहम्मद असलम मरी खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। बोहारा भरिसां पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ ऐं तशदुद ख़िलाफ़ औरतुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बिना कंहिं जवाज़ ॻोठ यार मोहम्मद ख़ासकेली ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो। पुलिस घरनि खे बाहि ॾेई साड़ण खां पोइ 5 औरतुनि खे गुम करे छॾियो आहे। झुॾे भर पासे वारनि इलाइक़नि में पीअण ऐं ज़रई पाणीअ जी खोट ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। टेल आबादगार एसोसिएशन जे सॾ ते शहर जा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि। अॻवान जो चवणु आहे त इलाइक़े में पाणीअ जी खोट सबबि फसल सोकणे जो शिकार थी विया आहिनि। मुसलसल बहिरान सबबि हाणे इलाइक़े में पीअण लाइ बि पाणी न आहे। ईद उल अज़हा वेझो ईंदे माल पिड़ियुनि जी रौनक में इज़ाफ़ो। महांगाई सबबि ख़रीदारी में ॿाड़ाई बरक़रार। ढोरनि जे अघनि ते मालबंदनि ऐं वापारियुनि में झिगताण। कासाइनि बि छुरियूं ऐं कातियूं तिखियूं करे छॾियूं। फी ढोर ज़िबा करण जो 10 खां 12,000 रुपया अघु मुक़ररु। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे हेड कोच माइक हेसन जो चवणु आहे त पाकिस्तान खे वनडे क्रिकेट लाइ मिडिल ओवरनि में मज़बूत बैटिंग जी ज़रूरत आहे। वर्ल्ड कप खे नज़र में रखंदे वनडे स्क्वाड ते मुसलसल कमु कयो पियो वञे। ईंदड़ 1.5 साल दौरान बहितरीन वनडे स्क्वाड तयारु करणु पाकिस्तान जो टारगेट आहे। पावर प्ले में वधीक विकेटूं हासिल करणु ऐं बॉलिंग में तसलसल आणण ते ध्यानु आहे। फिटनेस में बहितरीअ सां कारकरदगी वधीक बहितर थींदी।